Audio missing. साईं ऑडियो अचे तो ॿुधण? No, missing audio कोन्हे. अच्छा एक मिनट. सर तव्हांखे हेडफोन कढी करे करणो पवंदो. ओके मूं कढी छॾियो. सॉरी या मुंहिंजी मिस्टेक हुई. हरिओम. हरिओम. अच्छा हाणे हिकु भेरो सभिनि खे वरी हरिओम वेलकम. असीं पंहिंजो दादा मुरलीधर आहिनि असां सां. त दादा तव्हांजी इजाज़त हुजे त असांजा जेको लेसन हो उहो पहिरीं असीं खणी वठूं. भले जीअं बि कयो. हाज़ुर. त मां ही जेको सुवाल हुआ या जेके असां पुछियोसीं सभिनि खां उहो मां अॻियां करियां थो. हिकु मिंट. तव्हांखे ॾिसण ईंदो हूंदो. अच्छा दादा हाणे असां वटि कुझु अबाउट 6 या 7 असांजे मेंबर्स ॾिनो आहे जवाब ऐं उन्हनि सभिनी जे लाइ धन्यवाद सभिनी खे जो कि पार्टिसिपेशन घटि आहे. तव्हांजो बि मैसेज हो. त हाणे
जेके बि असांजा ॿिया मेंबर्स आहिनि उन्हनि खे रिक्वेस्ट त इहा ई आहे त भई पार्टिसिपेट कंदा त सिखंदा, जेको तव्हां चयो आहे। हाणे सभिनी खे हथ जोड़े वेनिती करे सघूं था, ॿियो छा छा चइजे, कहिड़ी तरह उन्हनि खे कन्विंस कजे त भई पार्टिसिपेट करियो। पर अवल ख़ैर दादा तव्हांजी महिरबानी करे ॿुधायो त ठीकु आहे। अच्छा, मूं वटि हिकिड़ो ॿियो बि हो जंहिंमें कुझु मूं जवाब लिखिया हुआ ऐं उन में कुझु घटि वधाई हुजे त उहो बि तव्हां ॿुधाइजो। त हिकु मिंट, हाणे ही जेके आहिनि हिननि में मूं जवाब बि पंहिंजे हिसाब सां सम्झ सां लिखिया आहिनि, पर हिन में का घटि वधाई हुजे त ॿुधाइजो। ऐं अॻियां भले तव्हां प्लीज़, ओवर टू यू। सभ खां पहिरीं सभिनी खे जय झूलेलाल। जीए हिंद, जीए सिंध। सिंधी ॿोली सिखण जे लाइ असीं जेकॾहिं कोशिश कंदासीं त ज़रूरु सिखी सघंदासीं, पर जेकॾहिं कोशिश ई न कंदासीं त कॾहिं बि सिखी न सघंदासीं। तंहिं करे हर हिक मेंबर खे पंहिंजे तरफ़ां कोशिश ज़रूरु करणी आहे। हींअर 5 जेके अखर आहिनि अंग्रेजीअ जा, उन्हनि मां पहिरियों आहे एम। हाणे एम जा 2 मतिलब आहिनि। जेकॾहिं असांजे हथ में तीर कमान आहे या बंदूक आहे त इन जो मतिलबु आहे निशानो। ऐं हूअं ज़िंदगीअ में असां अक्सर करे जेको असांजो मक़सदु हूंदो आहे उनखे एम चवंदा आहियूं। एम माना मक़सद, मुराद, मतिलब, इरादो। ऐं ॿी हालत में जेकॾहिं असांजे हथ में कोई हथियार आहे, ख़ासि करे बंदूक या तीर कमान, त पोइ एम माना निशानो, निशानो चिटणु। मुंहिंजे ज़िंदगीअ जो हिकु ई मक़सदु आहे डॉक्टर या इंजीनियर बणजणु। हिकु जुमिलो इहो, असां जुमिले में इहो कमु आणे सघूं था सिंधीअ में। ॿियो आहे एयरक्राफ्ट। एयरक्राफ्ट माना हवाई जहाज़। ऐं टियों जेको आहे उहो आहे एयरपोर्ट। इहे 2 लफ़्ज़ हिक ॿिए सां लाॻापो रखनि था। एयरक्राफ्ट माना हवाई जहाज़ ऐं एयरपोर्ट माना हवाई अड्डो। किन किन चयो आहे हवाई अड्डा, पर उहो हिंदी अखर आहे, सिंधीअ में आहे हवाई अड्डो। हवाई जहाज़ रस्ते दुनिया जे हिक शहर खां कहिड़े बि ॿिए शहर वञी सघिजे थो ऐं हवाई जहाज़ हवाई अड्डे ताईं उॾामी सघंदो आहे ऐं हवाई अड्डे ते ई लही सघंदो आहे। हाणे आहे चौथों आहे अजवाइन। अजवाइन माना जाण। जाण हिकु मसालो आहे, गरम मसालो, मसाले जी शइ आहे। ऐं इहा खाधे जे लाइ कमु ईंदी आहे, स्वादु वधाइण जे लाइ, ऐं दवा तौर बि कमु ईंदी आहे। त जाण हिकु मसालो आहे जेका खाधे जो स्वादु वधाईंदी आहे। जाण जेका आहे उहा स्त्रीलिंगी आहे, त असां जाण खाधे जो स्वादु वधाईंदी आहे, जुमिले में कमु आणे सघूं था। इन खां पोइ 5 आहे अलर्ट। हाणे अलर्ट जो हक़ीक़त में मतिलबु त अलॻि अलॻि सां कढी सघूं था, जीअं होशियार, ख़बरदार, सुजाॻ, सुचेत, फुर्त। पर हक़ीक़त में सही माना जेका आहे उहा आहे ख़बरदार। जीअं असांखे राति जो चोरनि खां हमेशह ख़बरदार रहणो खपे या होशियार रहणो खपे। वधीक सही जेको आहे उहो आहे ख़बरदार या होशियार। बाक़ी न त सुजाॻ, सुचेत, फुर्त, इन जो मतिलबु असां कढी सघंदा आहियूं। इहे पहिरियां 5 जेके आहिनि उहे अंग्रेजी जा लफ़्ज़ आहिनि जिन जी माना मां तव्हांखे ॿुधाई ऐं जुमिले में कमु आणे ॿुधाया। दादा हिकु मिंट, निखिल भाई, निखिल रासवाणी, तव्हां हथ मथे कयो, अनम्यूट करे पुछो जेको तव्हांखे पुछणो आहे या चवणो आहे।
अलर्ट मतलब ध्यान ॾिजो बि त थींदो आहे। हाँ, ध्यान बराबर आहे। सुचेत माना ध्यान, ॿिए खे अलर्ट करण माना ध्यान ॾियाराइण या सुचेत करण। सही आहे इहो बि। जी दादा। ठीकु आहे। अचो अॻियां इन वधो। खां हा, इन खां अॻिते वधूं। हाज़ुर हाज़ुर। हा, हाणे इन खां पोइ आहिनि अपोज़िट वर्ड। अपोज़िट वर्ड्स जिनखे सिंधीअ में चइबो आहे ज़िद। ज़िद पहिरियों पहिरियों आहे आबाद। हाणे घणे भाङे सभिनी चयो आहे आबाद जो ज़िद बर्बाद। पर जेकॾहिं ज़मीन हुजे त उन लाइ अखर कम ईंदो आहे गैर आबाद। बाक़ी न त हालत हुजे इंसान जी त पोइ या काई शइ हुजे त पोइ उन लाइ चइबो आहे बर्बाद। ज़मीन हुजे त गैर आबाद। आबाद ज़मीन, गैर आबाद ज़मीन। हाणे असांखे हक़ीक़त में ज़िद सिर्फ़ ॿुधाइणा हूंदा आहिनि, पर जेकॾहिं असां उनखे जुमिले में बि कमु आणियूं त हिकु सुलक्षणो ॿार ज़िंदगीअ में पंहिंजी ज़िंदगी या त आबाद कंदो या त बर्बाद कंदो। ॿियो लफ़्ज़ उत्पत्ति। उत्पत्ति जो ज़िद आहे विनाश। दुनिया में जंहिं बि शइ जी उत्पत्ति थी आहे हिकु न हिकु ॾींहुं उनजो विनाश अवश्य थींदो। टियों आहे इत्फाक। इन जो ज़िद आहे निफ़ाक। मां तव्हांजे वीचारनि सां इत्फाक रखां थो या निफ़ाक रखां थो। इत्फाक इन जो मतलब ई आहे त तव्हां सां मां सहमत आहियां। दादा हिकु सॉरी हिकिड़ो सुवाल त हिन इत्फाक जो ज़िद दाइम थी सघंदो आहे छा? इत्फाक हाणे इत्फाक जेतिरी मुंहिंजी सम्झ हाणे आहे थी सघे थो हा। ग़लति हुजे न न पर न तव्हांजी जी इत्फाक सां तव्हां मूं वटि अची विया, उहो इत्फाक उनजो मतलब अलॻि आहे। अच्छा। हा, त हा। हिते जेको आहे उहो वीचार सां सहमत थियणु या असहमत थियणु मां उन मूजिबि ॿुधायो आहे। बराबर सही आहे। उहो आहे इत्फाक। अच्छा, इत्फाक कोइंसिडेंस भी थींदो आहे। हाँ, कोइंसिडेंटली। बराबर सही आहे। त उन जो ज़िद जेको आहे सो दाइम थींदो। हाँ, बराबर, थैंक यू। हाँ। अॻिते आहे आदर। आदर जो ज़िद आहे अनादर, निरादर। निरादर असांखे वॾनि जो आदर करणु खपे, कॾहिं बि कंहिंजो निरादर न करणु खपे। हाणे हिंदीअ में कमु ईंदो आहे अनादर ऐं सिंधीअ में निरादर। आदर निरादर। ऐं आख़िरी आहे पंजो आहे आशा निराशा। ऐं इन जो हिकिड़ो ॿियो रूप बि आहे जीअं आस, उन जो ज़िद आहे निराशाई। जॾहिं माण्हू हद कंहिं माण्हूअ मां, जॾहिं हिकु माण्हू कंहिं मां हद खां वधीक आशा रखंदो आहे त हू हमेशह निराश थींदो आहे या हिनखे निराशा ई मिलंदी आहे या दुख मिलंदो आहे। इहे आहिनि ज़िद। इन जे बारे में कुझु कंहिंखे चवणो हुजे, पुछणो हुजे त बिला शक पुछी सघो था। हाँ दादा, आबादी अखर हिंदी आहे कि सिंधी आहे? सिंधीअ में आहे न आबाद, आबादी। त आबादी घणी आहे तव्हांजे शहर जी? हाँ, बम्बई शहर जी आबादी, उहा आबादी अलॻि आहे। पॉपुलेशन हे आहे आबाद, हे अखर ॿियो आहे। आबादी आबाद मां थी थिए अचे थी। हा, माना जेके माण्हू उते रहनि था उन्हनि जी जेका संख्या आहे उहा आबादी, पॉपुलेशन।
पॉपुलेशन सौदे अखर में पॉपुलेशन आबादी हाँ। माना सम्झ में आई, खाली इहो पुछणो हो तव्हां कि आबादी अखर आबाद मां थो अचे। आबाद मां ई आयो आहे। जेके जेके माण्हू जिते रहनि था त पोइ वरी उन्हनि जी गॾे करे असां उन संख्या जेका आहे उहा ॾिसी करे लिखंदा आहियूं भई आबादी घणी आहे। ॿिए कंहिंखे बि कुझु पुछणो हुजे त बिलाशक पुछो। उहा दुआ में भी यूज कंदा आहियूं न, आबाद रहो खुश हाँ रहो। उहो हाँ आबाद रहो खुश रहो माना उहा हालात आहे। आबाद ज़मीन हुजे त गैर आबाद ऐं हालत या शइ हुजे त बर्बाद। बर्बाद कंहिं बि शइ जी बर्बादी न कजे, बर्बाद का बि शइ बर्बाद न कजे। गरीबन के हमेशा आबाद करियो, अहिड़े नमूने जुमिलो ॾेई सघिजे थो पियो। इन खां पोइ सिनोनिमस माना साॻीअ माना वारा लफ़्ज़। पहिरों पहिरों आहे आथत। आथत माना दिलासो, दिलदारी या ॾढ। सिंधीअ में ॿियो अखर आहे ॾढ यानी आथत। दादा हिकिड़ो सुवाल हो, ही ॾढ ॾियणु घुर्जे। हाणे जुमिले में कमु आणण वक़्तु जेको असली अखर आहे उहो कमु आणिबो आहे, उन जी साॻी माना वारो अखर न। आथत इहो आथत ई अखर असांखे कमु आणो आहे जुमिले में। ग़रीबनि खे दुख में आथत ॾियणु घुर्जे। हाणे ॿियो आहे आखाणी। मां सम्झां थो सभिनी खे ख़बर आहे कहाणी, कथा, किस्सो, ॻाल्हि, बयान चई सघूं था। हर हिकु हाँ ॿुधायो। सॉरी माफ़ कजो दादा, मूं चयो ही जेको आथत हो उन में ॾढ अखर जेको आहे, हाँ हाँ मूंखे जेतिरो यादि अचे थो त नंढे हूंदे असां ॿुधोसीं त को भई चमड़ीअ में कुझु डिसऑर्डर हूंदो आहे, ड्राइनेस हूंदी आहे, उनखे ॾढ चवंदा आहिनि। हाँ उहो ॾढ, हा उहो ॾढ, हे ॾढ ढ ढाल ढगो। अच्छा ओके ओके उन ते मस लॻाई हुई, मस समझो। ॾढ ते। स्पेलिंग में फर्क़ु आहे। हो ॾढ यानी रिंग वॉर्म जो जेको गोल चक्रो ईंदो आहे उहो, उहा बीमारी आहे, उनखे चइबो आहे ॾढ। ॾढ हे आहे ॾढ ढ ढाल ढगे सां वॾी वॾी हा ढाल ढगे वॾी बराबर सही आहे। हाँ ॿियो आहे आखाणी। सभिनी खे ख़बर आहे आखाणीअ जी त हर कंहिं नंढपण में नानीअ खां आखाणी ॿुधी हूंदी। त सभिनी खे राजा हरिश्चंद्र जी आखाणी ख़बर आहे या सभिनी खे सहे ऐं कुमीअ जी आखाणी ख़बर आहे। हाणे टियों आहे आगाटो। आगाटो माना पुराणो या पुराणे ज़माने वारो, इतिहासिक। ॿियो अखर आहे प्राचीन। प्राचीन माना तमामु घणो अॻु वारो या क़दीम। इहे ॿई अखर टई अखर जेके आहिनि ख़ासि करे उर्दू ऐं इहे सिंधीअ में आहिनि, पर आहिनि सिंधी अखर। त आगाटो माना पुराणो या पुराणे ज़माने वारो, प्राचीन, इतिहासक या क़दीम। ईअं आगाटे ज़माने में माण्हू गुफ़ाउनि में रहंदा हुया। तमामु पुराणे ज़माने में माण्हू गुफ़ाउनि में रहंदा हुया। इन खां पोइ आहे चोथों अपार। अपार जो मतिलबु आहे घणो, तमामु घणो, झझो, बेहद, बेअंत, लामहदूद ऐं वग़ैरह वग़ैरह। दादा असीम न आहे सही? जुमिले में कमु आणींदासीं त धणीअ जी अपार कुदरत आहे, धणीअ जी अपार महर आहे, धणीअ जी अपार कृपा आहे। अपार यानी लामहदूद, जंहिंजी का बि हद कान्हे का, तमामु घणो, अहिड़े नमूने। ऐं
पंजो जेको आहे उहो आहे अलूप। अलूप यानी गुम, गायब। लापता। ऐं काई शइ हुजे त नास बि थी सघे थो, जेका शइ ख़ासि करे हवा में उॾामी वेंदी आहे, जीअं पेट्रोल वग़ैरह आहे, त उन लाइ बि चई सघे थो उनखे चइबो आहे नास। या असांजे नज़रुनि खां जेका लिकी वञे उनखे बि अलूप चइबो आहे। ऐं हिन जो हिकिड़ो जुमिले में कमु आणो आहे त भॻवान भगत खे दर्शन ॾेई अलूप थी वियो। इहो जुमिलो लॻभॻि सभिनी ॿुधो हूंदो, फिल्मुनि में या किसनि कहाणियुनि में या धर्मी ग्रंथनि में, त भगत खे भगवान दर्शन ॾेई करे पल में अलूप थी वियो। अलूप थी वियो यानी गायब थी वियो, गुम थी वियो। इहे आहिनि साॻीअ माना वारा लफ़्ज़। इन जे बारे में कंहिंखे बि कुझु पुछणो हुजे त बिलाशक पुछी सघे थो। दादा हिनखे जेको सिनोनिम्स खे सिंधीअ में छा चइजे? मुशबत? मुशबत अखर बराबर आहे? मुशाबहत, पर उहा आहे भेट। मुशाबत जो मतलब हूंदो आहे भेट। अच्छा, माना इहो सही अखर न आहे। मुशाबहत 5 ये अल्फाज है। मुशाबहत, मुशाबहत, हाँ ओ बस बराबर आहे। मुशाबहत भेट, पर इहे अखर जेके ने इहे ॿिया अखर आहिनि। जॾहिं भेट कबी आहे त उहा, पर हे कीअं आहे सेनोनिमस माना साॻीअ माना वारा लफ़्ज़ जंहिंजी मीनिंग सेम हुजे, सेम मीनिंग वर्ड्स। बराबर, सही आहे। इनखे सिंधीअ में चइबो आहे साॻीअ माना वारा लफ़्ज़। बराबर। हा, इन जे बारे में तव्हांखे कुझु पुछणो हुजे त बिलाशक पुछी सघो था। दादा अपार में मतलब अखुट, अखुट भी चई तो सघिजे? छा अपार में? अखुट, अखुट, अणखुट, अणखुट। अच्छा, अखुट ना चइबो आहे? जेको कॾहिं खुटे ई न। जीअं तव्हांखे अणखुट बेशुमार बेहद घणी अहिड़ियूं अणखुट वाधायूं हुजनि, अणखुट माना न खुटजण। पर सही जेके अखर ॿिया आहिनि, बेहद, बेअंत, बेशुमार, जजो, घणो, उहे सिंपल वर्ड छॾे करे असां उहे वापरायूं त वधीक सही। हा, उहो बि बरोबर आहे। हा, बरोबर आहे। हा, ठीकु आहे दादा, अचो पहाकनि ते। हा, हाणे पहाका आहिनि। पहाका 5 न आहिनि। 5 मां पहिरियों पहाको आहे उहो ई काठ, उहे ई कुहाड़ा। उहो ई काठ, उहे ई कुहाड़ा। यानी जॾहिं कंहिंजे हालत ते कंहिं बि ॻाल्हि जो असर न पवे ऐं हू पंहिंजे सुभाउ मूजिबि साॻियो ई कमु करे, यानी उनजी हालत जेका आहे साॻी रहे, त उन लाइ इहो पहाको कमु ईंदो आहे। साॻीअ माना वारो ॿियो बि पहाको आहे, उहो ई लाटू, उहे ई काठ, उहो ई काठ, उहे ई कुहाड़ा, या उहो ई लाटू, उहे ई चुग। नंढपण में असां रांदि खेॾंदा हुआसीं लाटूअ सां, त पोइ जॾहिं जेको हाराईंदो हुयो उनजे लाटूअ खे ॿिए लाटूअ जे कोके सां चुग कंदा हुआसीं। साईं उनखे असीं नंढे हूंदे असीं चवंदा हुआसीं गुचा। हा, हा, चुग, गुचा। बिल्कुलु बराबर आहे। इन जो मतिलबु आहे भई जॾहिं कंहिं माण्हूअ जे हालत या सुभाउ में को बि बदिलाव न अचे त उन लाइ इहो पहाको कमु ईंदो आहे। असां ईअं चई सघूं था त कंहिं संत जे उपदेश या सत्संग जो असर कुझु वक़्तु ई हूंदो आहे, पोइ उहो ई लाटू, उहो ई काठ, उहो ई कुहाड़ा। ॿियो आहे उठ जे मुंहं में जीरो, यानी घुर्ज जे भेट में जॾहिं तमामु घटि मिले त उन जे लाइ चइबो आहे त उठ जे मुंहं में जीरो। हाणे उठ जो कद ॾिसी करे उन जो जेको आहार आहे,
खाधो आहे उहो तमामु घणो आहे, पर जेकॾहिं 0 मिलेसि त कुझु बि न थियो। जीअं हाणे धीउ जे शादीअ लाइ हिन सेठ खां 10,000 रुपया घुरिया, मिलसि 200, माना पुठ जे मुंहं में 0। हाणे आहे टियों, वंडे विराए खाए सुख पाए। हक़ीक़त में इहा वंड विराए सुख पाए ईअं चयो वेंदो आहे। वंड विराए सुख पाए या वंडे विराए खाओ सुख पाए, अहिड़े नमूने मतलब त वंडे विराए खाइण में ई सुख ऐं संतोष मिलंदो आहे, आनंद मिलंदो आहे वंडे विराए खाइण में। शाहूकारनि जे भेट में गरीब माण्हू वंडे विराए खाईंदा आहिनि, इहो जुमिलो चई सघिजे थो पियो। हिकिड़ो ख़्यालु आयो दादा, ॿुधाए जेको पहिरियों हिन खां अॻु जो जेको पहाको उठ जे मुंहं में 0, ऐं उहो जेको तव्हां एग्ज़ाम्पल ॾिनो त भई धीउ जी शादीअ में हुन 10,000 घुरिया, मिलियसि 200 रुपया, शुक्र 200 रुपया मिलियसि, जेल कोन मिलियसि। जेल में वञणु खपे। हाज़ुर हाज़ुर हाज़ुर। चोथों आहे वांदो खपे, हिते तव्हां लिखियो आहे वांदो। अच्छा, दाल धोबी, वांदो, दाल धोइल खपे। वांदो वाणियो कागर फाड़े या वांदो वाणियो कागर साड़े, ॿई साॻी ॻाल्हि आहे। माना ईअं चयो वेंदो आहे भाई जेको माण्हू बिना कंहिं मतलब जे कोई कमु कंदो आहे उन लाइ चयो वेंदो आहे त वांदो वाणियो कागर साड़े या वांदो वाणियो कागर फाड़े। कम खां सवाइ माण्हू जेको अजायो कमु कंदो मतलब खां सवाइ, उन जे लाइ इहो पहाको कमु ईंदो आहे। आख़िरी आहे पंजों, वण वण जी काठी। हिक ई परिवार में जेके माण्हू हूंदा आहिनि, भाती हूंदा आहिनि, हर हिक जो सुभाउ अलॻि अलॻि हूंदो आहे। त जॾहिं सुभाउ अलॻि अलॻि आहे तंहिंजे करे हुनखे चइबो आहे वण वण जी काठी, यानी अलॻि अलॻि सुभाउ। जॾहिं माण्हुनि में एकता मेल मिलाप कोन हूंदी आहे, कोन हूंदो आहे, उन वक़्तु इहो पहाको कमु आणिबो आहे। जंहिं वक़्तु माण्हुनि जे विच में सुभाउ जेको आहे हर कंहिंजो अलॻि अलॻि आहे, उहो ॾेखारण जे लाइ इहो पहाको कमु आणिबो आहे। बिल्कुलु बिल्कुलु दादा, ज़बरदस्त। कंहिंखे कुझु पुछिणो आहे, चवणो आहे त महिरबानी करे हथ मथे खणो, ऐं मां जेको आहे सो आई विल स्टॉप शेयरिंग। जे कंहिंखे कुझु पुछिणो न आहे त मां चांदवानी साहब खे रिक्वेस्ट कंदुसि त महिरबानी करे इन ॻाल्हि खे अॻियां वधायूं। अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे त सिंधी ॿोलीअ जो जेको टॉपिक असांजो हो, चंदवानी साहब जी, सुधारो वाधारो या ॿोलीअ जो बिगाड़ो, सुधारो या वाधारो। जी जी हाज़िर। थैंक यू दादा। जय झूलेलाल सभिनी खे। जय 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 झूलेलाल। लास्ट टाइम असां ॿोलीअ जे शाहूकारीअ ते ॻाल्हायो हो। हींअर अॼु जो जेको विषय आहे, टॉपिक आहे, सिंधी ॿोलीअ जो बिगाड़ो, सुधारो या वाधारो। हाणे हर हिकु ॿोलीअ में टाइम टू टाइम स्पॉन्टेनियस चेंजिस ईंदियूं, पाण मुरादो के बदलाव थींदा आहिनि। हुनमें असांजी सिंधी ॿोली बि आहे। जीअं ॿोलीअ लाइ चयल आहे त ॿोली हिकु सामाजिक सिरिश्तो आहे, ऐं उन सामाजिक सिरिश्ते वांगुरु ज़िंदह ॿोलीअ में लगातार उनमें तब्दीली ईंदी आहे, चेंज ईंदी आहे। जेतोणीकि ज़ाहिरी तौर ईअं आम रवाजी नमूने सां असांखे जल्दीअ में ख़बर न पवंदी आहे त उहा तब्दील कहिड़ी आई या चेंज कहिड़ी आई। काफ़ी सालनि खां पोइ उनजो अहसासु थींदो आहे, ऐं काफ़ी साल माना शायदि 100 साल में निकिरी वेंदा आहिनि, तॾहिं इहो अंदाज़ो लॻंदो आहे त भई ॿोलीअ में बदिलाव थियो आहे। ॿोलीअ लाइ ईअं बि चयल आहे त ॿोली हिकु वहंदड़ दरियाव आहे, नदी आहे। जीअं नदी वहंदी आहे त नदी वहंदे आस पास
रवलट जो मतिलबु आहे मिटी को कुझु के गिलास तूं के शयूं खणंदी आहे बाक़ाइदा किनारनि तां ऐं वरी किथे छॾींदी बि वेंदी आहे, बराबरि आहे ईअं। बराबरि। हा, न सिर्फ़ गिलास तूं या सुठियूं शयूं, पर किथे किथे कॾहिं किन वणनि मां किन ॿूटनि मां लंघंदी आहे त उन्हनि वणनि ॿूटनि जो असरु उहो बि पाण सां खणंदी आहे। ख़ासि करे तव्हां ॿुधो हूंदो त भई गंगा जल लाइ तव्हां ॿुधो हूंदो त भई गंगा जल कॾहिं बि उहो पाणी ख़राबु न थींदो आहे। उनजो कारण शायदि इहो आहे त उहा नदी गंगा नदी हिमालय खां जॾहिं मथां खां अचे थी पई त मथां खां केतिरनि ई वणनि ॿूटनि पहाड़नि मां गुज़रंदी अचे थी, उन्हनि जो असरु खणी निकिरे थी। अॼु ॾींहं ताईं उन ते स्टडी थी रही आहे ऐं उन ते के प्रूफ न मिलिया आहिनि अञा ताईं, उहो पाणी पवित्र इन करे बि आहे त जहिड़े नमूने सां नदी पाण सां गॾु इहे शयूं खणंदी वेंदी आहे ऐं किथे छॾींदी बि वेंदी आहे, तहिड़े नमूने सां ॿोली बि ॿियनि ॿोलियुनि जा के लफ़्ज़ खणंदी आहे, किन खे ॾींदी आहे। इहो स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे, पाण मुरादो थींदो आहे, उन में असांखे कुझु स्पेसिफिक करिणो न पवंदो आहे। हाणे इहे तब्दीलियूं जेके आहिनि, किन चयो आहे त भई जेके इहे बदिलाव अचनि था, जेके ॿोलीअ मां चेंज अचे थी, इहो बिगाड़ो आहे, भई ॿोली बिगड़े थी। पर भेरूमल महरचंद आडवाणी जंहिंजो सिंधी ॿोलीअ ते सिंधी ॿोलीअ जी तारीख़ ते हिकिड़ो सुठो किताबु आहे, उन वरी ईअं चयो आहे त ॿोलीअ जो बिगाड़ो माना सुधारो ऐं वाधारो, ज़रूरी न आहे त बिगाड़ो ई आहे, सुधारो बि थी सघे। जेकॾहिं जे बिगाड़ो ई हुजे हा त पोइ संस्कृत मां घटि में घटि डज़न खनि ॿोलियूं जेके निकितियूं आहिनि, इहो त सुधारो ई आहे न, जेकी ॿियूं ॿोलियूं असांखे मिलियूं, पोइ बिगाड़ो कीअं चऊं हुनखे। हक़ीक़त इहा आहे, संस्कृत मां अॻे दफ़े बि मूं ॿुधायुमि त प्राकृत मां अपभ्रंश मां वराचट अपभ्रंश, ऐं उनखां पोइ हाणे जूं जेके ॿोलियूं जंहिंमें सिंधी, हिंदी, गुजराती, मराठी वग़ैरह जेकी बि असां ॻाल्हायूं था, इहे ॿोलियूं पोइ पैदा थियूं आहिनि, उहे सिलसिलेवार ई बदिली थियूं। हाणे विरहाङे खां पोइ भारत या पाकिस्तान में सिंधी ॿोलीअ में अलॻि अलॻि नमूने सां तब्दील थी आहे। सिंध में अलॻि नमूने सां थी आहे, हिंदुस्तान में अलॻि नमूने सां थी आहे, छो त जाग्राफिकल हदूं जेके आहिनि उहे अलॻि अलॻि थी वियूं। सिंध में पहिरीं जॾहिं अखंड भारत हो, जॾहिं अञा पाकिस्तान न थियो हुयो, तॾहिं सिंध में जेका सिंधी ॻाल्हाई वेंदी हुई, उन सिंधीअ में अरबी ऐं फारसी लफ़्ज़नि जो असरु हूंदो। ऐं हक़ीक़त इहा आई त जंहिंखे अरबी फारसी लफ़्ज़ न ईंदा हुआ न, पाण उनखे घटि सम्झंदा हुआ। मूंखे हिकिड़ो किस्सो यादि थो अचे पियो, लेखराज अज़ीज़ नाले सां हिकिड़ो शाइर आहे, उन शाइर सिंध में जॾहिं शाइरी कई पे त पंहिंजे शाइरीअ में अरबी ऐं फारसीअ जा काफ़ी लफ़्ज़ इस्तेमालु कया, ऐं पोइ माण्हू हुनखे चवंदा हुआ हीउ पको पुख़्तो शाइर। वेयरएज़ कुझु सालनि खां पोइ किशनचंद बेवस जो नालो बि ॿुधो हूंदो। हाज़ुर, हा। बेवस जेका शाइरी कई त बेवस जे शाइरीअ में अरबी फारसी लफ़्ज़ बिल्कुलु न हूंदा, उन में वरी निज सिंधी लफ़्ज़ हूंदा। उन ज़माने में बेवस जे मथां बाक़ाइदा टीका टिप्पणी थींदी हुई, हलां थींदी हुई त हे शाइरी कोन्हे, छो त शाइरीअ में अरबी फारसी लफ़्ज़ इस्तेमालु थींदा आहिनि, हे करे ई कोन थो। इनफैक्ट हक़ीक़त इहा आहे, इहो वक़्त जो तक़ाज़ो आहे या वक़्त जो असरु आहे, ईअं हक़ीक़त में न आहे। ॿोली वक़्त बि वक़्तु बदिलजे थी। बेवस उन दौर जो हुयो जंहिं वक़्तु सिंध ते अरबन ऐं ॿियनि क़ौमुनि जो राज न हुयो। बेवस जो वक़्तु हो लॻभॻि 1947-48 खां अॻु, हक़ीक़त इहा आहे। पर लेखराज अज़ीज़ जो जेको दौर हो उहो थोरो अञा अॻु जो, ऐं उन ते अरबी फारसीअ जो उहो असरु हुयो। ख़ासि करे अरबी फारसीअ में जेके उचार ग, फ, उहे हींअर नई टहीअ मां त निकिरी विया आहिनि। अॼुकल्ह कंहिंखे चओ फ, मां जेको ज़ोर ॾियां थो फ चवण वक़्तु, उहो हवा वात मां ज़ोर सां थी अचे। जंहिं महिल ग चवां थो त ग ते तारूअ ते ज़ोर थो अचे पियो। इहे लफ़्ज़ जेके आहिनि इहे अरबी फारसीअ जा लफ़्ज़ आहिनि, इहे असां वटां हींअर निकिरी चुका आहिनि। ऐं उनखां पोइ
वरी असां वटि सिंधीअ में जेके निज सिंधी उचार आहिनि ॿ, ॾ, ॻ ऐं ॼ, इहे बि नई टहीअ मां निकिरी विया आहिनि। हींअर न्यू जनरेशन खे तव्हां ॿ जो उचार, ॾ जो उचार, ॻ जो उचार, ॼ जो उचार चवंदा त उहो उचार हुनखे ईंदो ई कोन। दादा मां 2 मिंट ब्रेक वठणु चाहियां थो, हिकिड़ो मिंट। दर ते केरु आयो आहे? हाज़िर दर में हाज़िर केरु आहे? मां मिंट हिकिड़ो। हा हा काई ॻाल्हि न आहे, काई ॻाल्हि न आहे, थैंक यू। जी दादा मुरलीधर, तव्हां कुझु चवणो आहे? अनम्यूट करियो पाण खे। जय झूलेलाल। जय झूलेलाल दादा, तव्हांखे कुझु चवणो? न न अच्छा, मूं सोचियो तव्हां शायदि हथु मथे कयो। न, उहो ठाहियां पियो, अच्छा ब्लूटूथ चालू हुयो पर उहो कमु नथी करे पई है। अच्छा हा साईं, मूं बि कढी छॾियो, मथो थो खाजे हिन सां। इहा 5 मिंटनि ताईं ठीकु आहे, हा, वधीक पर पोइ प्रेशर थो पए मथां। हा हा ठीकु आहे दादा, ओके। हाज़िर हाज़िर दादा चंदवाणी साहब। सॉरी। हा हा, मां पियो चयुमि जेके सिंधी असांजा जेके उचार आहिनि ॿ, ॾ, ॻ, ॼ, इहे नई टहीअ मां त बिल्कुलु निकिरी विया आहिनि। रादर मूं हींअर ताज़ो हिकु ॻाल्हि मूंखे अजब जी लॻी, जेको देवनागरीअ में असां लिखूं पढ़ूं था, देवनागरीअ में असां वटि ओतिरा लफ़्ज़ त आहिनि कोन। तव्हां इहे नोट कया आहिनि, जेके असांजे हिंदीअ जा लफ़्ज़ आहिनि सिंधीअ जा 52 आहिनि, वेयर हो घटि आहिनि। हाणे हक़ीक़त इहा आहे, रिसेंटली मूंखे उन ॾींहुं अजब लॻो, मूंखे NCPSL जे तरफ़ां ट्रांसलिटरेशन जा जेके लफ़्ज़ आहिनि, मतिलबु अरबीअ मां जेका देवनागरी थी थिए, उहे लिखियल आया हुया। बिलीव न कंदव, मूंखे ॾिसी अजब लॻो, उन्हनि मां ॿ, ॾ, ॻ, ॼ जा उचार ई कढी छॾियो। हा, हाणे इहो अजब लॻे थो, मूंखे बि लॻो। तव्हां जीअं चयो हिकदमि, सचाई इहा आहे, जेके हिंदी था पढ़नि या जेके सिंधीअ खां सवाइ ॿियूं ॿोलियूं पढ़नि था, उन्हनि खे इन्हनि उचारनि जी ख़बर किथां पए। तव्हां सिंधी पढ़ी आहे, सिंधी शुरूअ खां ॻाल्हाई आहे, त तव्हांखे अहसासु थिए थो। न्यू जनरेशन में जेके सिंधीअ खां सफ़ा कटियल आहिनि, ऐं उहो जॾहिं देवनागरी पढ़ंदो ऐं उन देवनागरीअ में ॿ, ॾ, ॻ, ॼ, उहो वरी लफ़्ज़ हुनजे लाइ ब खे हेठां लिक ॾे त उहो ॿ थी वई, उहा नए सिर किथां अचे? हाणे मूंखे अजीब इन करे बि लॻो, जेकॾहिं ईअं ई आहे त असांजा अॻियां हली करे जे देवनागरी लिखण वारा हूंदा ऐं पढ़ण वारा हूंदा या नवां सिखण वारा हूंदा, उन्हनि वटां इहे उचार गुम थींदा, छो त हुननि ॾिना ई न आहिनि, NCPSL ॾिनो ई कोन्हे इहो। हाणे सचाई इहा आहे, देवनागरी लिपि असांजे लाइ अरबीअ जे हिसाब सां बिल्कुलु कारगर न आहे, उन में काफ़ी ग़लतियूं थियनि थियूं। अञा ताईं बि सुठा सुठा विद्वान इहो तय करे न सघिया आहिनि, या अञा ताईं को सिस्टमेटिक कुझु थी न सघियो आहे त भई असां हिन लफ़्ज़ लाइ उनजो इक्वलेंट या मतिलबु उनजी ट्रांसलिटरेशन कीअं कयूं। हिकिड़ा विद्वान अलॻि था कनि, ॿिया अलॻि था कनि। हाणे विच में जनरल जेको माण्हू आहे, जंहिंखे ॼाण घटि आहे, उहो छा करे? ऐं वरी रादर NCPSL जेके हाणे उचार ठाहे मोकिलिया आहिनि, त हुन मां लफ़्ज़ ई कढी छॾियो। हाणे ही ॾाढो आहे त ख़तरनाक ॻाल्हि, पर कुझु बि नथो करे सघिजे हींअर उन ॻाल्हि लाइ। NCPSL हिकु वॾो इदारो आहे, नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज, गवर्नमेंट बॉडी आहे, उन्हनि जे तरफ़ां इहा तयारी थी रही आहे। मूंखे अजब त लॻो, पर हाणे इहो सुवाल इहो बि सही आहे त जेको नॉन सिंधी या जंहिं सिंधी कॾहिं पढ़ी न आहे ऐं सिंधी सिखणु चाहे ऐं देवनागरी थो पढ़णु चाहे, त इहे लीकूं टुॿका किथां आणे उहो? अच्छा, जे ॾिए बि त उनखे पहिरीं त उचार ई ख़बर न आहे, त फ़र्क़ु कीअं कैलकुलेट कंदो उहो? उनखे फ़र्क़ु सम्झ में ई न ईंदो। ख़ैर, हाणे इहे लफ़्ज़ इहे उचार त ठीकु आहे। हाणे असां वटि जेका ॿोली बिगड़िजे थी, उनजा जेके कारण आहिनि, सबब आहिनि, रीज़न्स, हिकिड़ो पहिरियों सबबु आहे, सिंधीअ में चइबो आहे कशाले जो संजम। उन लाइ अंग्रेज़ी लफ़्ज़ आहे इकोनॉमी ऑफ एफर्ट।
इकोनॉमी ऑफ इफर्ट, यानी इफर्ट न वठिणो आहे, कशालो न करिणो आहे, तकलीफ़ न करणी आहे, जंहिंजे करे असांजी ॿोली में चेंज ईंदी आहे। हाणे इहो ईअं आहे, अक्सर आम ॻाल्हाईंदड़ माण्हू जंहिं महिल उच्चार कंदा आहिनि ऐं उच्चारण में जेकॾहिं कोई ॾुखियो उच्चार हूंदो आहे त हुन में किफ़ायत कंदा आहिनि, या कुझु ॾुखिया वरवकड़ उच्चार जेके हूंदा आहिनि, जेके ज़बान ते सवलाईअ सां न ईंदा आहिनि, पोइ उन लफ़्ज़ खे माण्हू मटाए छॾींदा आहिनि, फेराए छॾींदा आहिनि, उहा चेंज आणींदा आहिनि। हाणे इहो कशाले जो संयम जेको आहे, इहो पहिरियों रीज़न आहे। हाणे कुझु एग्ज़ाम्पल्स तव्हांखे मां ॿुधायां थो। संस्कृत जो लफ़्ज़ ब्राह्मण, इहो अॻियां हली करे बदिलजी ॿांभण थी, इहो कशालो न करिणो आहे इन करे। या हृदय लफ़्ज़ जेको आहे उहो हिरदो थी वियो, या हियो थी वियो, नंढो थी वियो, उनखे कशालो न करे। ॿी ॻाल्हि, वॾे में वॾो जेको ज़ुल्म थींदो आहे ॿोलीअ सां बिगाड़े जो, उहो ॿारनि सां शुरू थींदो आहे। ॿार केतिरा लफ़्ज़ चई न सघंदा आहिनि, उहो ग़लति उच्चारण कंदा आहिनि, ऐं उहो ग़लति उच्चारण एक्सेप्टेबल हूंदो आहे, छो त ॿारनि जो हूंदो आहे, ऐं उनजे करे बि ॿोलीअ में उहे बदिलाव ईंदा आहिनि। ख़ासि करे ॿार खे चइबो आहे चओ किनो, चवंदो आहे इनो। पोइ ॿार खां जंहिं महिल वॾा बि ॻाल्हाईंदा आहिनि उनखे ईअं चवंदा आहिनि, हा हे इनो आहे, इनो आहे। पाणी न चवंदो माई, माई पीअंदे भला, पोइ ॿार खां ईअं पुछिबो आहे, ओॾी महिल ॻाल्हाइबो आहे। इहे जेके चेंजिस आहिनि, इहे जेतोणीकि बट नेचुरल आहिनि, पर इहे लफ़्ज़ ज़ोर वारा लफ़्ज़ जेके आहिनि उहे असां खां पाण ई पोइ आहिस्ते आहिस्ते घटि वधि उहे इस्तेमालु थींदा आहिनि, या मतिलबु हुन में चेंजिस ईंदी। ॿियो आहे के लफ़्ज़, हाणे जीअं लफ़्ज़ कुंभकार, उन मां लफ़्ज़ बदिलजी थी वियो आहे कुंभार, इन में उहा सवलाई रखी वई आहे, उहो कशाले जो संयम बाक़ाइदा हुन मां ज़ाहिर थिए थो। ॿियो लफ़्ज़ आहे लोहकार, हुन मां थी वियो आहे लोहार। टियों लफ़्ज़ आहे आदित्यवार, जंहिं मां थी वियो आहे आर्तवार। आदित्य माना आहे हूअं सिज, मुस्लमाननि इहे लफ़्ज़ आचर करे इस्तेमालु कंदा आहिनि, मूं अवल बि ॿुधायो आहे। हाणे जीअं असांजे ॼिभ खे, निड़ीअ खे ऐं चपनि खे तकलीफ़ घटि अचे, इन करे असां उहे उच्चार सवला करण जे चकर में इहो कशाले जो संयम कंदा आहियूं। इन करे असांजी ॻाल्हाइण वारी ॿोली जेका आहे उहा थोरी थोरी करे बदिलजंदी। हिकु रीज़न इहो। ॿियो रीज़न आहे मुल्क जी तारीख़ ऐं हुन में तब्दील। ख़ासि करे तव्हां ॾिठो हूंदो, शुरूआति में त सभिनी मुल्कनि ते अलॻि अलॻि मुल्कनि पंहिंजो पंहिंजो राज क़ाइमु रखियो आहे। जीअं सिंध ते या हिंदुस्तान ते शुरूअ में अरब, मुग़ल, तुर्खान, कलहोड़ा, मीर, इन्हनि राज कयो आहे, ऐं लास्ट में अंग्रेज़नि राज कयो। ईअं बराबरि आहे? सही आहे। हा, जेकॾहिं शुरू में अरबनि असांजी सिंध ते हुकूमत कई हुई, ऐं उन हुकूमत कंदे उन्हनि जी अरबी असांजे मथां मड़ी वई। अरबनि त कॾो वॾो कमु छा कयो, सिंध में अचण सां असांजे सिंध मां सिंधी किताब, सिंधी लाइब्रेरियूं, सिंधी स्कूल साड़ाए छॾिया। इहो शुरू में इहो कमु थियो। पोइ मजबूरनि असांखे हुननि जी अरबी ॿोली एक्सेप्ट करणु पई। इन करे असां वटि अॼु बि उन्हनि अरबनि जा लफ़्ज़ अरबी असांजे सिंधी ॿोलीअ में शामिल आहिनि, उहे असां वटि अची विया। असां वटि सिंधीअ में ॿियनि भाषाउनि जा बि, पोइ हुन में तुर्कनि जा बि लफ़्ज़ असां वटि, फ्रांस जा लफ़्ज़, फ्रेंच लफ़्ज़ बि अथव, ॿियनि ॿोलियुनि जा उहे आहिस्ते आहिस्ते किथां। पोइ उन जा ॿिया बि रीज़न आहिनि, ख़ाली तारीख़ जी तब्दील थी आहे उहो बि रीज़न आहे। त जीअं जीअं लास्ट में असां वटि अंग्रेज़ हुया, त अंग्रेज़नि असांखे अंग्रेज़ी ॿोली बि ॾिनी ऐं हुन सां गॾु पंहिंजो कल्चर बि ॾिनो, त लफ़्ज़ बि ॾिना। त लास्ट में असां वटि अंग्रेज़ी जा लफ़्ज़ बि काफ़ी रहिजी विया, ऐं हाणे अञा ताईं असां वटि आहिनि ऐं उनजो असर बि आहे। हाणे अरबीअ जा जेके मूं पहिरीं लफ़्ज़ चया, भई ज़, फ, ख ऐं ग ऐं क, इहे सभु उन तब्दील जो नतीजो। जे अरब ऐं सिंध में न अचंदा या हिंदुस्तान में शुरूअ में उहो राज न कंदा, त इहे लफ़्ज़ असां वटि अचनि। उन्हनि जे राज जे करे पोइ उहो व्यवहार जेको थींदो आहे उहो चेंज थींदो रहंदो आहे, उन व्यवहार में लफ़्ज़ ॾींदा वठंदा। उन खां पोइ केतिरा माण्हू धारी ॿोलीअ जो फ़ख़ुरु वठनि। टियों रीज़न आहे,
भाई मूंखे डिफरेंट का ॿोली अचे थी इन करे उनजा लफ़्ज़ मां कमाणिया त पोइ उनमें थोरो फ़ख्रु महसूसु थींदो आहे। तव्हां ॾिठो हूंदो हिंदुस्तान में जेके अंग्रेज़ी ॻाल्हाईंदा आहिनि उन पाण खे थोरो फ़ख्रु फील थींदो आहे, उहो धारी ॿोली अचण जो फ़ख्रु हूंदो आहे। हाणे इन करे बि असां वटि जे मुल्क में माण्हुनि में उहा आदत थी वई आहे, भले ई सरकारी ॿोली असांजी कुझु बि आहे, पर सरकारी ॿोलीअ में असां वटि जेको आहे भई रोज़गार जो वसीलो जेकॾहिं घटि आहे, अंग्रेज़ी अचणु खपे, त पोइ असां हरूभरू बि फ़ख्रु वठंदा आहियूं, पोइ उहा ॿोली कमु आणींदा आहियूं या उन्हनि जा लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं, या वरी असांखे कंहिंजी ख़ुशामद करण जो मौक़ो मिलंदो आहे, उनजो बि सबबु आहे। हाणे मुस्लमाननि ऐं अरबनि जी हुकूमत में असांजे सिंध में अरबी ऐं फारसी सिखण में घणनि माण्हुनि चाह वरितो। ऐं जेका ॻाल्हि मूं चई उन खां अॻु शाह सचल सामीअ जी जेका ॿोली हुई उन में अरबी फारसी न हुई, ही उन खां पोइ जी दौरु आहे, उनजो पोइ जी ॻाल्हि आहे। हाणे असां वटि हरूभरू बि केतिरा फारसी लफ़्ज़ असां वटि अची विया अथव जेके असां अॼु बि सम्झंदा आहियूं त सिंधी आहे, उनजे लाइ सिंधी लफ़्ज़ हूंदा, हींअर मां चई नथो सघां। जीअं अरबी लफ़्ज़ आहिनि कुझु, बसर, थूम, जैतून, बुलबुल, हाणे इहे अरबी लफ़्ज़, निज, इन्हनि जे लाइ सिंधी लफ़्ज़ असां वटि ज़रूरु हुया, पर हाणे असां उहे अरबी लफ़्ज़ इस्तेमालु कंदे कंदे उहे विसारे छॾिया। जीअं मूं उन ॾींहुं ॿुधायुमि भई ससुणस, सहुरम, सहुरस, इहे लफ़्ज़ असां वटां निकिरी विया आहिनि, बराबरि। हींअर कोन था कमु अचनि। त अहिड़े नमूने सां हाणे कंहिंखां जेकॾहिं नए माण्हू खे इहे ॿुधाइबा लफ़्ज़ चवंदो इहे आहिनि ई कोन असांजा लफ़्ज़, असांखे सम्झ में ई नथा अचनि, त असांखे बि जेके पहिरियां असली लफ़्ज़ हुया उहे असां वटां निकिरी चुका, ख़बर ई न आहे हाणे छा हुया उनजे बदिरां। त बसर, थूम, जैतून, बुलबुल इहे लफ़्ज़ जेके आहिनि असां वटि आया ई अरबीअ में आहिनि। हाणे जॾहिं अंग्रेज़नि जो राॼ थियो त असां वटि अंग्रेज़ी लफ़्ज़ जाए बेजाए माना कमु अचनि न अचनि असां इस्तेमालु करणु शुरू कया, ऐं उहे असां लफ़्ज़ इस्तेमालु कंदे कंदे पाण वटि उहे एक्सेप्ट करे छॾिया आहिनि। ख़ासि ॻाल्हि इहा आहे कुझु लफ़्ज़ जीअं स्टेशन, डज़न, गिलास, मंडम, जज, कोट, चाक, इहे सभु लफ़्ज़ अंग्रेज़ी अथव। स्टेशन लाइ असां वटि टेशन लफ़्ज़ आहे, स्टेशन न आहे, इहो फ़र्क़ु आहे। हा, अहिड़े नमूने सां ॿिया बि केतिरा लफ़्ज़ आहिनि, असां उहे सिंधीअ में असां वटि आहिनि, पर असां हिन वक़्त ताईं साईं म्यूट थी विया तव्हां। जी अहिड़े नमूने सां, हा सॉरी साईं, हा अहिड़े नमूने सां असां उहो फ़ख्रु वठण जे लिहाज़ खां उहा धारी ॿोली जेका आहे उहो असां वटि मर्ज़ु ईंदो थो वञे। जीअं ॾेती लेतीअ जो मर्ज़ु आहे, न वञी सघियो आहे अॼु ॾींहं ताईं, तीअं इन नमूने सां असां वटि जेको इहो मर्ज़ु आहे इहो वधंदो थो वञे ऐं उहे लफ़्ज़ असां वटि ईंदा था वञनि, जेतोणीकि पंहिंजे ॿोलीअ लाइ उनजी हस्तीअ लाइ इहो ख़तरो आहे जे हद खां वधीक थियो त। ॿी ॻाल्हि आहे धंधे वापार अच वञ जे हिसाब सां असांजी जेका लह विचड़ थींदी आहे, इहो बि हिकु रीज़न आहे ॿोलीअ जे बिगड़ण जो। ॿियनि ॿोलियुनि ॻाल्हाईंदड़नि सां असां लॻभॻि अच वञ करण सां, पोइ वापार सांगे, सफ़र सांगे, घुमण सांगे असां जेका अच वञ कंदा आहियूं उन व्यवहार में असां जेको मिलंदा जुलंदा आहियूं उनजे करे असांजे ॿोलीअ में चेंज ईंदी आहे। चवनि था सिंध जो जेको तमामु जेको मूं उन ॾींहुं बि एग्ज़ाम्पल ॾिनो भई सिंध जो जेको हिसो हुयो कंहिं ज़माने में ॾखण भारत सां उहो धंधे जे लिहाज़ खां, वापार जे लिहाज़ खां कनेक्टेड हूंदो हुयो, तॾहिं असां वटि केतिरा लफ़्ज़ उन्हनि जा असां वटि अची विया जिन जा मूं एग्ज़ाम्पल ॿुधाया उन ॾींहुं, वक़्त लैन मून नार, इहे द्रावड़ी लफ़्ज़ आहिनि, इहे असां वटि सिंधीअ में आहिनि। उन खां सवाइ जेके द्रविडियन या द्रावड़ी जेके लफ़्ज़ ॿिया आहिनि उहे आहे काबारो, कड़ी, कांजी वग़ैरह, इहे सिंधीअ में असां वटि अची चुका आहिनि। अहिड़े नमूने असां वटि सिंध खां सवाइ हिंदुस्तान में बि अलॻि अलॻि सिंधी अलॻि अलॻि जॻहियुनि ते रहनि था, के गुजरात में आहिनि, के राजस्थान में आहिनि, के पंजाब में आहिनि, के किथे आहिनि, त अलॻि अलॻि एरियानि में रहण जे करे अलॻि अलॻि एरियानि जा लफ़्ज़ बि सभिनी एक्सेप्ट कया आहिनि। हाणे जीअं गुजराती, जीअं उन ॾींहुं मूं ॿुधायो भई डांडी मारणु वांदो न आहे, इहे लफ़्ज़ असां वटि सिंधीअ में आया आहिनि गुजरात खां। या मराठीअ जो मूं ॿुधायो चमचागिरी करणु,
या डांडी मारण मराठी जो ॿुधायो, गणपति बाबा जेको अॼुकल्ह हली रहियो आहे, इहे सभु लफ़्ज़ असां वटि सिंधीअ में उन्हनि वटां आया आहिनि। त अहिड़े नमूने सां उहा लह विचड़ जीअं असांजी थिए थी, उनजे करे असां वटि इहे लफ़्ज़ उन में ॿोलीअ जो उहो बिगाड़ो थिए थो। लास्ट हिकिड़ो ॿियो रीज़न आहे जेको आहे खोटी मुनासिबत। सिंधी लफ़्ज़ आहे खोटी मुनासिबत, उन लाइ अंग्रेजी लफ़्ज़ आहे फॉल्स एनालॉजी। हाणे ॿोलीअ जी तब्दील में, सॉरी सर, वंस अगेन मां डिस्टर्ब थियो आहियां, मुंहिंजे दर ते केरु आहे या मां हा हाज़िर हाज़िर साईं, काई ॻाल्हि न आहे, काई ॻाल्हि न आहे दादा। हाणे मूंखे उमेद आहे त ही टॉपिक्स जेके असांखे चंदवानी साहिब ॿुधाइनि था या असीं जेको दादा मुरलीधर खां सिखूं था, तव्हां सभिनी ताईं अचो था, त मूंखे त इहा सम्झ आहे त भई सभिनि खे सुठो बि लॻे थो ऐं हिन मां कुझु फ़ाइदो बि थिए थो, सिखणु मिले थो। असांखे थोरो हिकिड़ो पोइ फुर्सत सां हिकिड़ो कॉल करे इहो ॾिसणो आहे त ॿियनि खे असीं कीअं हिमथायूं त भई असां सां गॾिजो। तो इहे ॻाल्हियूं जेके आहिनि से पोइ हिकिड़ो ज़ूम कॉल वरी रखंदासीं, जेके असांजा रेगुलर आहिनि सभु, त उहो उन मां हिकिड़ी छा चवंदा आहियूं हिकिड़ो ब्रेन स्टॉर्मिंग कयूं त भई वधीक में वधीक माण्हू असां सां जुड़ी कीअं सघंदा। हाज़ुर दादा। हा साईं, वंस अगेन आई अपोलोजाइज। नो वरीज़, नो वरीज़। ओके। हा, 5 नंबर जेको रीज़न आहे ॿोलीअ में तब्दील जो या चेंज जो, उहो आहे खोटी मुनासिबत, जंहिंजे लाइ अंग्रेजी लफ़्ज़ आहे फॉल्स एनालॉजी। हाणे ॿोलीअ जी तब्दील में ही हिकु मुख्य सबबु आहे। हाणे खोटी मुनासिबत जो मतिलबु आहे त ॿियनि ॿोलियुनि जे ग़लति ॻाल्हियुनि खे सही सम्झी अपनाइण, ॿियनि ॿोलियुनि जे ग़लति ॻाल्हियुनि खे सही सम्झी अपनाइण। हाणे ख़ासि करे इहो पुराणियुनि ॿोलियुनि में वधीक पैदा थियो हो ऐं सिंधीअ में बि उन जा कुझु मिसाल आहिनि। हाणे हिंदीअ जो हिकिड़ो राइटर आहे डॉक्टर भंडारकर, हुन इहो उसूल ॻोल्हे कढियो हो। उहो मिसाल ॾींदे संस्कृत में हिकिड़ो लफ़्ज़ आहे शरो, जंहिंजो लफ़्ज़ ॿियो ठहियो आहे शरणोती। हूअं शरो माना आहे ॿुधणु, शरणोती माना हू ॿुधे थो। हाणे इहो ण पुठियां जेका आहे उहा फ़क़ति प्रेज़ेंट टेंस में विझबी आहे, ज़मान हाल में, पर असां सिंधियुनि वरी उनखे डिफरेंट नमूननि सां विझणु शुरू कयो ऐं असां चवणु शुरू कयो। हाणे सम्झो मिसाल लफ़्ज़ आहे सुणणु, सुण, हूअं लफ़्ज़ आहे सुण माना ॿुध, बराबरि आहे। उन में ण जोड़ियो वियो, थी वियो लफ़्ज़ सुणणु। हाणे सुण माना इहा ण जेका आहे इहा खोटी मुनासिबत, फॉल्स एनालॉजी आहे। जीअं ॿियो असां सिंधीअ जो एग्ज़ाम्पल ॾियूं, असां कॾहिं चवंदा आहियूं भई शइ लभे ई नथी, लभणु, बराबरि आहे। पोइ उनखे असां वधीक जोड़ियोसीं लभजणु। हूअं सिंधीअ में चइबो शइ लभजे ई न पई, लभजे ई नथी, पर थियणु खपे लभे ई नथी। लभजणु जेको आहे उहो फॉल्स एनालॉजी जेका आहे उहा खोटी मुनासिबत, इहा आदत वधंदी वई। अहिड़े नमूने सां ॿोलीअ में जेके तब्दील जा जेके कारण या उसूल जेके ॾेखारिया विया आहिनि, सम्झाया विया आहिनि, त कंहिं बि ॿोलीअ में धारिया लफ़्ज़, आवाज़, उन जूं बनावटूं इहे दाख़िल थियनि। के माण्हू उनखे ॿोलीअ जो बिगाड़ो था चवनि, पर हक़ीक़त में कंहिं बि ॿोलीअ जो अप टू सर्टेन लेवल जेको बिगाड़ो आहे उहो बिगाड़ो न आहे, उहो सुधारो आहे। जीअं मूं पहिरीं बि चयो, जीअं संस्कृत में बिगाड़ो न अचे हा, त एतिरियूं उन जूं जेके धीअर ॿियूं आहिनि, जीअं चयो हिंदी, सिंधी, मराठी, गुजराती वग़ैरह, उहे पैदा ई न थियनि। सही आहे। जे पैदा थियूं आहिनि एतिरियूं इहे, त इहो वाधारो आहे, सुधारो आहे। इन करे गुजराती, पंजाबी अटकल चवनि था संस्कृत जूं डज़न खनि धीअर आहिनि, ॿोलियूं डज़न ॿोलियूं आहिनि जेके संस्कृत जूं धीअर आहिनि। तव्हांखे मूं अॻे दफ़े बि ॿुधायो त ॿोलीअ जो बि बाक़ाइदा ख़ानदान थींदो आहे, ॿोलियुनि जूं बि फैमिलीज़ थींदियूं आहिनि। पर हिन फैमिलीअ मां आहे मेन जेका फैमिली, उन में जेका वॾे में वॾी उन जी माउ आहे उहा संस्कृत आहे, ऐं उन खां पोइ उन जूं धीअर आहिनि, ऐं पोइ इहा हिंदी, मराठी, सिंधी इहे पाण में भेनर आहिनि। इन खां पोइ अञा जेकॾहिं ॿियूं ॿोलियूं पैदा थींदियूं त उहे उन जूं मासियूं थी वेंदियूं। अहिड़े नमूने सां उहा फैमिली ठहंदी ईंदी आहे, हलंदी ईंदी आहे।
हाणे इहो वाधारो ई आहे। तंहिंखां सवाइ जीअं मूं पहिरीं बि चयो त ॿोली वहंदड़ दरियाव आहे या नदी आहे, बीठल पाणी न आहे या बीठल पाणीअ जो तलाउ न आहे जंहिंमें का चेंज ई न अचे। नंदी हमेशह अॻिते मंज़िल अॻियां वधाईंदी वेंदी आहे। पोइ हुन सां गॾु जीअं ॿुधायो भई मिटी, वण, ॿूटा, कचिरो, पत्थर हुन में शामिलु थींदा आहिनि ऐं पखिड़िजी मैदाननि में फैलिजंदा वेंदा आहिनि। तीअं हर ॿोलीअ में उहे वणनि ॿूटनि या पत्थरनि रूपी उहे लफ़्ज़ ईंदा आहिनि ऐं छॾिजंदा आहिनि ऐं उहे फैलिजंदा वेंदा आहिनि। अहिड़े नमूने उहा ॿोली वधंदी वेंदी आहे, सुधरंदी वेंदी आहे, शाहूकार थी। हाणे जेके बिगड़िया लफ़्ज़ आहिनि उनजा मां कुझु ॿ टे एग्ज़ाम्पल्स थो ॾियां बिगड़ियल लफ़्ज़नि जो। हाणे हिकिड़ो लफ़्ज़ आहे तिल्क। तिल्क माना तव्हां ॿुधो हूंदो, निरड़ ते तिल्क लॻाइबो आहे। जी इहो लफ़्ज़ बिगड़ंदे बिगड़ंदे उन मां जेके ॿिया लफ़्ज़ ठहिया आहिनि, हिकिड़ो उन मां लफ़्ज़ ठहियो आहे टिकड़ो, जेको निरड़ ते लॻाइजे, टिकड़ो। ॿियो आहे टिक। टिक माना हिकिड़े हंधि, फिक्स जॻह। जीअं टिक लाइ ॿियो लफ़्ज़ या ॿी माना कमु ईंदी आहे, भई लॻड़ टिक हणी बीठो आहे। हा टिक माना हिकु हंधि बीठो आहे, टिक ॾेई बीठो आहे, बराबरि आहे। बिल्कुलु त अहिड़े ई नमूने सां हक़ीक़त में हिकिड़ो संस्कृत लफ़्ज़ आहे चकर। उन चकर लफ़्ज़ जूं जेके सूरतूं बदिलियूं आहिनि उन मां ठहियो चकरो, पोइ ठहियो चीकलो, चकी, चकलो, चक, चीकली, चाक वग़ैरह। हाणे इहे लफ़्ज़ उन मां बदिलजी करे बिगड़ंदे सुधरंदे इहे लफ़्ज़ ठहंदा विया आहिनि। हाणे ॿियो हिकिड़ो संस्कृत जो लफ़्ज़ आहे वैस्य। उन मां बि लफ़्ज़, वैस्य जी माना आहे बचट, बचो, नंढड़ो। उन मां लफ़्ज़ ठहिया बचो, बचड़ो, वछ, बचट, बचड़ेवाल। इहे लफ़्ज़ उन मां जुड़ंदा विया आहिनि, माना बिगड़ंदे सुधरंदे इहे चेंजिस आहियूं। हाणे इन नमूने सां, इन रीत सां ॿोलीअ जो जेको बिगाड़ो असां चऊं था, हक़ीक़त में ॿोलीअ खे उहो संवारे थो या सुधारे थो। पर अलबत इहो बिगाड़ो बि स्वाभाविक नमूने आहे जेकॾहिं हद खां वधी वञे। जेकॾहिं हद जे अंदरि आहे त सही आहे, पर जे हद खां वधी वियो त उहो सफ़ा बिगड़जी ख़राब थी वञे थो। कॾहिं कॾहिं असां स्वाभाविक तौरु फैशन जे लिहाज़ खां केतिरा लफ़्ज़ असां ॿियनि ॿोलियुनि जा पंहिंजे ॿोलीअ में ॻाल्हाईंदे हर भरू टुंबींदा आहियूं। टुंबींदा लफ़्ज़ इन करे थो चवां, ठहे न ठहे। असां ॻाल्हाईंदे ॿोलाईंदे चवंदा आहियूं यार मुंहिंजो फादर त ठीकु न आहे। हाणे पिता त चई सघे थो पर न चवंदा आहिनि। मुंहिंजो ब्रदर आयो हुयो, मां पंहिंजे मदर खे चयो। हाणे इहे लफ़्ज़ जंहिं महिल असां ॻाल्हायूं था उन लाइ एग्ज़ैक्ट लफ़्ज़ असां वटि आहिनि, पर इहो आहे ॿिया लफ़्ज़ टुंबण, सिधो सो। त इहो जेको करिणो आहे इहो तमामु ख़राबु। या ॻाल्हाईंदे असां ईअं चवंदा यार असां अंग्रेज़ी त इंग्लिश त वर्ड यूज़ ई न कंदा आहियूं। हाणे इंग्लिश बि चई, वर्ड बि चई, यूज़ बि चई, छा सही आहे बिल्कुलु। त जेकॾहिं ईअं असां इस्तेमालु कंदासीं त असांजी ॿोली ज़रूरु बिगड़े। सही आहे। घणा ई लफ़्ज़ आहिनि असां डेली रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में, भई हस्बैंड लफ़्ज़, ब्रदर लफ़्ज़, वाइफ लफ़्ज़, किचन लफ़्ज़, बाथरूम लफ़्ज़, इहे त ईअं ॻाल्हाईंदा आहियूं ॼण आहिनि ई असांजा लफ़्ज़, इहे आहिनि ई कोन अंग्रेज़ी जा। त इन नमूने सां उहो बिगाड़ो न थिए। मूं अॻिले दफ़े बि ॿुधायो जेकॾहिं 8 खां 10% ताईं ॿियनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ असांजी ॿोली में अचनि था त ठीकु आहे, पर जे इन खां वधी विया त पोइ उहो बिगाड़ो आहे। असांजे सिंधीअ में क़रीब 15% खां लफ़्ज़ टपिया अथव अचनि, त उते बिगाड़ो असां चई सघूं था। बाक़ी हाणे ईअं आहे जिन एरियाज़ में असां हींअर रहूं था, कमर्शियल सभु कुझु थी वियो आहे, तो ज़ाहिर आहे ईंदा बि, उते असां रोके नथा सघूं, कंहिं बि हालत रोके बि नथा सघूं, उहो बि स्पॉन्टेनियस। हाणे अॼु जो टॉपिक एतिरो ई हुयो। वधीक कंहिंखे कुझु पुछिणो हुजे त पहिरियों सुवाल, हिकिड़ी जेका ॻाल्हि ॿुधंदा आहियूं त भई संस्कृत जेका आहे सा इट इज़ द मदर ऑफ ऑल लैंग्वेजिस। जी। हाणे उहो माना इहो चवणी जेका आहे या इहो चवणु जेको आहे उहो केतिरो सच आहे? दादा हाणे इन जा प्रूफ वग़ैरह जेके आहिनि, केतिरनि भाषा विज्ञानियुनि जेका स्टडी कई आहे, इहो उन जे आधार ते ॿुधायो। अच्छा।
छो त पहिरियां लफ़्ज़ कंहिं ॿोलीअ में असांखे मिलनि ऐं जॾहिं उहा ॿोली ॻाल्हाई वई हुजे ऐं उनखां पोइ ॿियनि ॿोलियुनि में आया आहिनि त इहो अंडरस्टूड आहे, इन मां सम्झी सघिजे थो त पहिरीं हिन ॿोलीअ में ई हुया, उनखां अॻु वारी ॿोलीअ में न हुआ। हा, ईअं बि थी सघे थो इहा स्टडी अॻियां हली करे चेंज थिए। रीज़न हुनजो छो त हीअ स्टडी करण जे लाइ या हिन जी रिसर्च करण जे लाइ के माण मापा या के शयूं असां वटि मौजूदु न आहिनि। थी सघे थो अॻियां हली करे क्या शइ असांखे मिली वञे जंहिंजो आधार मिले ऐं उन आधार ते असां उहा चई सघूं। हाणे सम्झो असांजे सिंध में असांजे मोहन जे दड़े जी ॿोली ॿुधी आहे सभिनी। जी मोहन जे दड़े जी जेको असांजो कल्चर आहे या जेका असांजी ॿोली आहे या जेका सभ्यता आहे उहा सभ खां पुराणे में पुराणी आहे। बराबरि आहे। बराबरि घटि में घटि 2000 साल ही थिया आहिनि, 5000 साल हिन खां अॻु यानी 7000 साल या उनखां बि अञा ॿिया कुझु। पर वॾो 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 इतफ़ाक़ इहो आहे, वॾी मज़े जी ॻाल्हि इहा आहे त मोहन जे दड़े जी ॿोली अॼु बि कंहिं न पढ़ी आहे। अच्छा अञा ताईं कोई उनखे न पढ़ी सघियो आहे। उनखे उबतो सुबतो हेॾां होॾां घणो ई उथलाइण जी कोशिशि कई वई आहे, पर अञा ताईं हाणे इहा सम्झण जी ॻाल्हि आहे त 7000 साल अॻु जॾहिं उहा ॿोली हुई, हा उहे माण्हू त जनरेशन जो जनरेशन हली वियूं, त हाणे केरु सम्झाईंदो इहो, केरु ॿुधाईंदो भई कीअं पढ़ंदी? ॾाढो ॾुखियो कमु आहे। सही ॻाल्हि। को मिरेकल थी वञे, का ॻाल्हि अहिड़ी थिए उन में पतो पए त ठीकु आहे। ऐं पोइ वरी उनखां पोइ तथ्य ज़ाहिर थियनि त पोइ थी सघे थो का उहा ॿी ॿोली ईंदी जेका वरी संस्कृत जी बि ॿाहिरि निकिरंदी। सही ॻाल्हि आहे। पर हिन वक़्त ताईं जेके बि ॿोलियूं हिन वक़्तु आहिनि उन्हनि जी हाणे करंट जेके बि ॿोलियूं ॻाल्हाई थियूं वञनि उन्हनि जी मां संस्कृत मञी वई आहे। जी जी न सही ॻाल्हि आहे। पर इन में वधाउ न थींदो, बदिलजी सघे थो इहो राय। सही ॻाल्हि आहे। प्रकाश जशनानी साहब तव्हांखे कुझु पुछिणो आहे? हा, हरिओम प्रोफेसर। मूंखे पुछिणो, तव्हां चयो कि शुरू में अरबी फारसी अचनि खां पहिरीं जॾहिं अरबी ऐं फारसी हिते कोन आया हुआ, उन्हनि जो इन्वेशन कोन थियो, हुन खां पहिरीं जेकी सिंधी ॻाल्हाईंदा हुन में अरबी ऐं फारसी अखर कोन हुआ। त मूंखे इहो पुछिणो कि हुन टाइम में जेकी सिंधी लिखंदा हुआ हू कहिड़ी स्क्रिप्ट में? छो त हाणे जेकी सिंधी लिखूं था असीं चऊं था अरबी स्क्रिप्ट, तो वो कहिड़ी स्क्रिप्ट हुई? छा हू देवनागरी स्क्रिप्ट हुई या जेकी सिंधी जी पंहिंजी आइडेंटिटी अलॻि हुई ऐं उहा अलॻि सिंधी स्क्रिप्ट हुई? पहिरीं ॻाल्हि त ॿोलियूं जेके पहिरीं ठहंदियूं आहिनि उहे फ़क़ति ॻाल्हायूं वेंदियूं। लिखणु पढ़णु जेको आहे उहो घणो पोइ थींदो आहे। त असांजी पहिरीं सिंधी लिपि 8हीं 9हीं 10हीं सदीअ जे आसपास फ़क़ति ॻाल्हाई वेंदी। जेका लिखण जी ॻाल्हि आहे उन में जॾहिं लिपि अचे, पर वरी जेके निशान मिलनि था, असांजी ॿोली जेका लिखी वेंदी हुई उहा पहिरीं ब्राह्मी लिपीअ में लिखी वई, जंहिंजा निशान आहिनि अॼुकल्ह मौजूदु, पर उहो कॾहिं लिखी वेंदी उहो अंग अखर कोन्हनि के। ऐं ब्राह्मी लिपीअ खां पोइ वरी हुनजा ॿिया विञाण मिलनि था, असांजी हटवाणकी, पोइ गुरमुखी, तंहिंखां पोइ देवनागरी ऐं अरबी, इहे पोइ टाइम टू टाइम चेंजिस आहिनि। थैंक यू दादा। साक्षी तव्हां हक़ खयो आहे। साक्षी म्यूट अनम्यूट करियो पाण खे। मूंखे पुछणो जी। हा हा सावित्री जी हिकु मिनट पहिरीं साक्षी पुछी वठे। जी दादा, तो असल में चवंदा आहिनि सिंधु घाटी सभ्यता सभिनी खां पुराणी है ना, ओल्डेस्ट सभिनी खां पुराणी आहे। ऐं सभु कोई ईअं चवंदो आहे कि सिंधी ही सिंधु घाटी जी सभ्यता जा वारिस आहिनि। तीअं अॼुकल्ह सभिनी जॻह ते इहो ई हलो मचियल आहे कि असां सभु सिंधु घाटी जी सभ्यता जा वारिस आहियूं। त सिंधु घाटी जी सभ्यता जा वारिस आहिनि। काफ़ी ॼण हाणे हितां जीअं छत्तीसगढ़ जा बि हिकु लेखक आहिनि प्रेम कुमार तनवानी, उहे बि पंहिंजी किताबनि में इहो ई साबित कंदा आहिनि कि सिंधी भाषा सभिनी भाषाउनि जी माउ आहे। हुन में हिकु ॿ किताब बि हुननि छापिया आहिनि हुननि जे मतिलबु हिन में सचाई जो ज़ाहिर करण में। त इन में सभ में छा सम्झ थो सघिजे कि वाकई में सिंधी सभिनी जी संस्कृत बि हुननि जे चवण जे हिसाब सां सिंधी मां निकिती आहे? हा, हाणे मां इहो
अञा ताईं इत्तेफ़ाक़ आहे या मतिलबु इहो डिफरेंस आहे। तव्हां जेका ॻाल्हि चई, हिकिड़े राइटर फ़क़ति सिंध जे गुलाम अली अलाना जंहिंजो नालो आहे, उन हिकिड़े हंधि पंहिंजो रायो ॾिनो हुयो, छो त के लफ़्ज़ ख़ाली उन प्रूफ में ॾिना हुया त भई ॾिसो सिंधीअ में हे लफ़्ज़ पहिरीं आहे, संस्कृत में उहो न आहे। हाणे ज़रूरी न आहे पोइ 4 अखर ॾियण सां उहो रायो बदिलजी वञे। ऐं बाक़ाइदा इहे गुलाम अली अलाना जा इहे लफ़्ज़ आहिनि पंहिंजा। उन छा चयो हुयो, सिंधी संस्कृत जी धीउ न, पर संस्कृत सिंधीअ जी ॼाई आहे। इहे लफ़्ज़ चया आहिनि हुन बाक़ाइदा। तव्हां जेका ॻाल्हि चओ था या जंहिं तव्हांखे इहो ॿुधायो आहे, उहो सिर्फ़ु उन राय ताईं ठीकु आहे, पर पोइ अॻियां हली करे इहे राया प्रूव न थिया आहिनि। मूं छा चयो, भई प्रूव करणु ॾाढो ॾुखियो आहे। सिर्फ़ु 4 अखर जेकॾहिं कंहिं ॾेखारिया ऐं उन ते उहो पंहिंजो रायो क़ाइमु कंदो त उहो एक्सेप्टेबल न थींदो। त उते ई उन ज़माने में सिंध में ई उन जे राय खे बाक़ाइदा रद्द करे छॾियो। ऐं वरी उन राइटर ई अॻियां हली करे जॾहिं वरी कुझु ॿी स्टडी थी, पंहिंजे राय खे पाण रद्द कयो, चई न हाणे इहो सही न आहे। त ॿिया त कनि उन खां अॻु उन पाण बि कयो त हाणे इहो सही न आहे, इहो सही न आहे। हा, मां ईअं चई सघां थो, जीअं चयुमि भई स्टडीज़ अञा पंहिंजियूं थियनि। असां वटि हिते हिंदुस्तान में स्टडी का ख़ासि नथी थिए, सिंध में त चालू ई आहे। सिंध में हिन खां पोइ ॿिया बि किताब छपिया आहिनि जिन में उहे राया रद्द कद ॾिना विया आहिनि, पर प्रूफ जीअं मूं चयो त भई प्रूफ हुनजा ॻोल्हणु ॾाढो ॾुखियो कमु आहे। ऐं अॻियां हली करे थी सघे थो अञा बि चेंज थिए। जी जी, प्रिया जी तव्हां हथ मथे कयो। हरिओम 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 हरिओम। दादा, तव्हां जॾहिं चयो न कि माना मदर इन लॉ जे लाइ सौरम या छा जेको बि अखर, तीअं ॾेरम बि चयो वेंदो हो वॾे ॾेर खे? ॾेरम माना मुंहिंजो ॾेर, वॾो या नंढे जी ॻाल्हि न आहे। अच्छा, मां लफ़्ज़ जुड़े थो माना मुंहिंजो। हा, जंहिं महिल ॾेरस लफ़्ज़ चएसि त माना हुनजो, ॿिए जो। मूं पंहिंजी ससु ॾिठी कोन, पर मूं ॿुधो आहे कि हू पंहिंजे ॾेर खे ॾेरम करे सॾींदी हुई। हा, त ॾेरम जी माना आहे पंहिंजो ॾेर, मुंहिंजो ॾेर। ओके, थैंक यू। ऐं ॿी ॻाल्हि हिकु पुछणी हुई कि थैंक यू, तव्हां मूंखे पंहिंजे मम्मी डैडी जे माना माइटनि खे यादि कराया। तव्हां 2 नाला अहिड़ा खयां। पहिरीं तव्हां चयो भेरूमल आडवानी जी, ऐं ॿियो नालो तव्हां चयो लेखराज अज़ीज़ जी जी। त लेखराज अज़ीज़ मुंहिंजे डैडी जे माना मम्मी डैडी जे घर जे पासे में ई ॿई रहंदा हुआ, वार्डन रोड में, श्याम निवास में। त उन्हनि जूं ॾाढियूं ॻाल्हियूं ॿुधल हुयूं। त ही लेखराज अज़ीज़ जे घर जो केरु आहे अञा हयात? डू यू नो? न, मूंखे हींअर ख़बर न आहे। अच्छा दादा, थैंक यू। सावित्री जी तव्हांखे कुझु पुछणो? असां जॾहिं सिंध छॾे हिते आयासीं त कंहिं शहर में देवनागरी लिपीअ में स्कूल आहे, कंहिं शहर में अरबी सिंधी। त ईअं छो आहे? असांजे अहमदाबाद बड़ौदा में अरबी सिंधी, त सभु माइट उन में पढ़िया। इन खां पोइ गांधीधाम कच्छ में अरबी सिंधी कान हुई, देवनागरी सिंधी। ईअं अलॻि अलॻि शहरनि में ईअं छो हो? किथे अरबी सिंधी, किथे देवनागरी सिंधी। इहा सच्चाई आहे त सिंध में त अरबी सिंधीअ में सरकारी उहा तस्लीम थियल हुयो, अरबी सिंधी पढ़ाई वेंदी हुई। हाणे जॾहिं हिकु मुल्क मां 2 मुल्क थिया त असांजो जेको हिंदुस्तान उन वक़्तु हुयो, उते असां वटि स्क्रिप्ट दायरा देवनागरी हलंदी हुई। त किन तइलीमदाननि ऐं सियासतदाननि जे दिमाग़ में इहो हुयो त भई जंहिंखे जीअं वणे कहिड़ी बि स्क्रिप्ट अपनाए। हाणे इहा उन वक़्तु ग़लती चऊं या ईअं चऊं, भई सवलाई चऊं, इहा ॻाल्हि ओॾी महिल हर कंहिंजे मन में हुयो। हाणे हिंदुस्तान में हिंदी ॿोली सिखणी हुई, सिंध में वेयर इहा हिंदी ॿोली हुई ई कोन। उते त असांखे अरबी सिंधी सिखणी पवंदी हुई। हिते हिंदुस्तान में जीअं असांखे एक्स्ट्रा ॿोली नई जनरेशन खे न सिखणी पवे, इन करे देवनागरी अपनाइण जी कोशिशि कई। पोइ वरी इहो ओपन छॾियो वियो त कंहिंखे अरबी वणे त अरबी पढ़े, देवनागरी वणे त देवनागरी पढ़े। इहो बंधन कोन हो उन वक़्तु, पर इहो फ़ैसिलो बि सही न हो शायदि।
पर दादा हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि हुई, हाणे मां पाण देवनागरी सिंधीअ में पढ़ियुसि ऐं मां आदिपुर में पढ़ियुसि ऐं गांधीधाम असांजे पासे में ट्विन सिटी जेका आहे उते हिकिड़ो स्कूल हो गिदवाणी स्कूल, उते अरबी सिंधी पाढ़ींदा। हाणे असां वटि मास्तर कोन हुआ। छा हुयो कि माण्हू देवनागरीअ जे फेवर में हुया, इहो सिंध खां ई ॻाल्हि हले पई, पर उते जीअं त घणाई मुस्लमाननि जी हुई, घणाई उन्हनि जी हुजण जे करे असांखे ईस्ट इंडिया कंपनी इहो फ़ैसिलो ॾिनो, उहो उन्हनि खे वोट खपंदा हुआ वधीक, उन आधार ते असांखे अरबी फ़ारसी मड़ी वई हुई। उहा अरबी स्क्रिप्ट बि ठाही वई, देवनागरी ओॾी महिल त तयारु हुई, हुन में जेकॾहिं कुझु चेंजिस आणींदा त ओॾी महिल ई ठही वञे, पर इहो अंग्रेज़नि फ़ैसिलो वरितो, ईस्ट इंडिया कंपनीअ इहो फ़ैसिलो वरितो हुयो, त उते त असांखे उहा पढ़णी पई, ॿियो को रस्तो न हो। हिते असां वटि ऑप्शन्स हुया, उन ऑप्शन्स जे करे जंहिंखे जेको वणियो उहो कयो। हिंदुस्तान आज़ाद मुल्क हो हुन हिसाब सां। सही ॻाल्हि आहे साईं, माना इहो जेको मर्ज़ आहे वोट बैंक पॉलिटिक्स उहो काफ़ी पुराणो आहे, शुरूअ खां बिफोर पार्टीशन हुई आहे। गुजरात में देवनागरी माना अहमदाबाद वडोदरा में त हुई कान देवनागरी, अरबी सिंधीअ में ई स्कूल आहे सभु। मूं छा चयो, जिते जंहिंखे जीअं वणियो, हा जिते जी हाणे इहो ईअं बि हो न, स्कूल हिकु दफ़ो शुरू थींदो त हुन मीडियम में ई हलंदो, उन स्क्रिप्ट में ई हलंदो, ऐं पोइ हिकु दफ़ो जिते जेके शुरू थी विया किन को एडॉप्ट कया, चेंज कया, त पोइ उते ईअं हलिया। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। न ॾाढो सुठो। हाणे ॿिए कंहिंखे कुझु क्वेश्चन हुजे त ठीकु आहे, न त अॼु काफ़ी सुठो डिस्कशन थियो, सुठो टॉपिक हो, ॾाढो ज़बरदस्त जेको आहे सिखणु मिले पियो। त मूंखे तो तकरनि में पुछणो त प्रोफेसर ये त देवनागरी सिंधी सिंध में हुई छा, कि रुगो जेको तव्हां चयो हुई ब्राह्मणी उते बि हुई बिल्कुलु हुई उते बि? अच्छा अच्छा, ओके, वेरी गुड। चङो साईं, वॾी महिरबानी, थैंक यू वेरी मच। मूंखे इहो एहसास आहे त ॿोली आहे जी देवनागरी में एक्चुअली सभु अखर आहिनि, ज ञ म ज़, सभु देवनागरी हिंदी में कोन मिलंदा आहिनि, पर देवनागरी सिंधी जेका आहे उनमें सभु अखर आहिनि। दादा हाणे एग्ज़ैक्टली लफ़्ज़ उहे जेके अखर आहिनि, सूरतूं एग्ज़ैक्ट कोन्हनि, उन्हनि खे जोड़ियो टोड़ियो वियो आहे। इन डिस्कशन में हाणे मूं बि केतिरा डिस्कशन्स ॿुधा आहिनि इन बारे में। इन डिस्कशन हाणे करण मां को फ़ाइदो बि न थींदो, जेको थी वियो आहे सो थी वियो आहे, उनखे कुझु नथा करे सघूं। हा सही ॻाल्हि आहे, न हुया, हा हाणे कुझु नथो करे सघिजे। जी जी ठीकु आहे। असांखां वधीक ॿियनि बहस कया आहिनि, पर थियो कुझु न आयो। न सही ॻाल्हि आहे, पर दिस इज़ अ वेरी इंटरेस्टिंग भाई इंफॉर्मेशन बाय टॉपिक बाय। अवल ख़ैर वरी गॾजंदासीं। दादा चंदवानी साहब, दादा मुरलीधर दादा, सभु महिरबानी, वॾी महिरबानी, थैंक यू वेरी मच ऐं हरिओम। थैंक यू एवरीबॉडी, थैंक यू, हरिओम। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल।